Audio Jungle. Audio Jungle. Done. News. वगण में एसएसओ पारां अफ़्तार पार्टी मुनक़िद, जंहिंमें शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि भरपूर शिरकत कई। रहमतुनि वारे महीने में मुसलमान हिक ॿिए सां रंजिशूं ख़त्म करे मुहबत सां रहनि। इस्लाम अमुन जो दीन आहे, नफ़रत जी का बि गुंजाइश न आहे। एसएसओ मीर गुलाम मेहदी रज़ा टालपर। ख़बर मूजिब वगण थाणे जे मुक़रर एसएसओ मीर गुलाम मेहदी रज़ा टालपुर पारां अफ़्तार पार्टी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शहरियुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। जॾहिं त डीएसपी नसीराबाद एट वगण रियाज़ अहमद अब्बासी ख़ुसूसी तौर शिरकत कई। उन मौक़े ते एसएसओ वगण मीर गुलाम मेहदी रज़ा टालपुर चयो त रमज़ान जो महीनो बरकतुनि वारो आहे ऐं हिन महीने में मुसलमान हिक ॿिए सां रंजिशूं ख़त्म करे पाण में मुहबत सां रहनि, छो त इस्लाम अमुन जो दीन आहे। इस्लाम में नफ़रत जी का बि गुंजाइश न आहे। अहिड़े पैगाम खे आम कयो वञे। हुन वधीक चयो त एसएसपी कंबर बशीर अहमद बिरोही जे हुकुमनि ते हद में ॾोहारियुनि जुआरियुनि समेत मनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं कयूं वेंदियूं।